पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। दोस्तों इन में तव्हां ॾिसंदो हिकु त हेॾां हाणे सॼी कहाणी अॻी किस्त में बि ॿुधाईंदो सांवल जेको आहे चाकर ख़ान खे कीअं जाबर धमकियूं ॾींदो हुयो त मां जेको आहे हसीना खे वठी वेंदुसि रुंडे खे। होॾां वरी रिश्तो कीअं थियो ऐं हेॾां सांवल कीअं वॾे साईं जी ॻाल्हि मञी करे वञी रुंडे सां माना मतिलबु रिश्ते जूं ॻाल्हियूं कयूं ऐं वॾे साईं जी शादी थी। मतिलबु अॻी किस्त में पूरी किस्त में इहा ई कहाणी हलंदी त माना सांवल ॿुधाईंदो रहंदो हीअं कयो मूं हू कयो ऐं हीअ थियो हीअं शादी थी वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। यानी हू जेको आहे जाबर ॾे शक आणण जी कोशिशि कराईंदो चाकर ख़ान खे ऐं चाकर ख़ान पोइ बि इन जी ॻाल्हि अञा न मञींदो चवंदो अञा कुझु मूंखे ॿुधाए अञा कुझु ॿुधाए। यानी अॻी किस्त पूरी जेकी आहे इन कहाणी में गुज़री वेंदी कहाणी ॿुधाईंदे ॿुधाईंदे ऐं किस्त जो हिते ई माना एंड थी वेंदो। छाजे करे दोस्तों मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो कम अज़ कम 10-15 किस्तनि ताईं इहा कहाणी ईअं ई हलंदी। कहाणी मतिलबु असली माण्हू ते पुॼण जे लाइ जाबर ते पुॼण जे लाइ सांवल खे 10-15 किस्तनि ताईं मथो हणणो पवंदो। चाकर जे ज़हन में ॻाल्हि विहारणी पवंदी पोइ वञी कुझु सिद्ध थींदो। असांखे ॾींदा इजाज़त लाइक सब्सक्राइब शेयर करणु।